तव्हां छा था चओ हिन मसइले जे बारे में? असांजो हक़ जो फ़ैसिलो सम्झी असांखे अदालत ॾिनी आहे, अदालत सम्झी असांजे हक़ जो फ़ैसिलो करियो। असांजे त ग़लति थी वियो, लाभ करे सम्झंदा। तव्हां छा था चओ? तव्हां भाउ आहियो हुनजा? जी हा। छा नालो आहे मुंहिंजो? अलाह अलाह बचाए। तव्हां छा था चओ हिन मसइले जे बारे में? असांजो हक़ जो फ़ैसिलो सम्झी असांखे अदालत ॾिनी आहे, अदालत सम्झी असांजे हक़ जो फ़ैसिलो करियो। उहो असांखे क़बूल आहे। ऐं हिकिड़ो असां खां पहिरीं फ़ैसिलो साबित थियो आहे। हाणे मेल वठी ईंदा, मिंटूं वठी ईंदा, न्याणी वठी ईंदा, क़ुरान खणी ईंदा, ऐं तॾहिं ईंदा। ठीकु आहे। जीअं असां वटि मेल वठी आया, न्याणी वठी आया, असां हाणे सॼो वठूं त असांखे क़बूल आहे फ़ैसिलो। जेकॾहिं असांखे न असां मेल वठी आया त पोइ असांखे क़बूल न आहे। तव्हां मेल वठी ईंदो हिननि खे? ईंदो हिननि जे तॾहिं? अॼु शाम जो ई तव्हांखे हिननि खे वञिणो आहे। ठीकु आहे, माफ़ी वठणी आहे हिननि खे। ठीकु आहे, बसि पोइ तव्हां शाम जो हिननि ॾे वञो। सही हुको कमाई को वो ना अचे, उनजा ॿिया वारस अचे। ये गोली जा वो ना अचे, भाई उनजा भले वारस अचे। ठीकु आहे। उनजा वारस उनखे जेको बसि करे भाई पे वो उनजे वारस अचे, उहो असांखे सम्झ न अचे। तव्हां बि ईंदा सरजमीन ते केस की साहब जी ईंदो, असांजो तॾहिं बि फ़ैसिलो करणु असांखे तॾहिं बि माफ़ कराए वेंदा। ही जेको आहे न असांजे तरफ़ां तव्हां असांखे माफ़ कयो आहे। असां वॾा हिन जा मुराइता आहियूं। असां तव्हां सां हमेशह गॾु आहियूं, अॻिते बि गॾु हूंदासीं। असां सम्झूं था ग़लति कमु आहे, ग़लति कमु थियो, उन शइ जी असां कानूनी एक्शन बि वरितो, इंक्वायरी बि करायूं, हिन जे ख़िलाफ़ु डिपार्टमेंटल एक्शन बि वरितो। असां सम्झूं था जेको कमु थियो उहो अलाह जी रज़ाई इंसान आहे, ग़लती थी वेंदी आहे, पर तव्हां जस था ॾियूं त तव्हां हिननि खे माफ़ कयो आहे। ऐं हीअ तव्हां तॾहिं ते ईंदा, तव्हां खां अची उते बि माफ़ी घुरंदा। असां पुलिस डिपार्टमेंट जे तरफ़ां ही कुझु मदद तव्हांजी करणु चाहियूं था। महिरबानी करे हिनखे तव्हां क़बूल कयो। असां क़बूल